उन पंहिंजी नुंहुं खे हाणे नुंहुं हथ में त वरितो पर हुनखे लॻे पियो भई संत साफ़ सुथरो कान्हे, मेरा वॻा पातल अथसि, उहो जेको अंगूर हुयो उहो फिटी करे छॾी। बोल बारदास उन खां पोइ उनजी तबियत ईअं ख़राब भई भले न खाए न खाएगा सस मोटाए ॾिया। पर वो पाण पई ॿुधाए अंजना माता जी हुन खां पोइ मुंहिंजी नुंहुं खे हिकु तकलीफ़ ॿी तकलीफ़ टी तकलीफ़ इहे 20 साल हुनखे अर्थराइटिस जी तकलीफ़ हली, हुनजे आङुरियुनि में पेरनि में सूर। पोइ जॾहिं चोले वारी अम्मा हुई हुते रायपुर में उन्हनि खे ॿुधायूं चई तव्हां जीअं शादी करे आई आहे हिनजी तबियत ठीकु नथी रहे, अॼु पूरा 20 साल थी विया अथसि। त चोले वारी अम्मा चवनि था भई तूं बाबा जो प्रसाद फिटी कयो हुयो न, इन करे तुंहिंजे मथां इहो दुख आयो आहे। त चईसि भई तूं बाबा जो प्रसाद फिटी कयो हो इन करे इहो दुख तुंहिंजे मथां आयो आहे। हाणे अम्मा खे चई अम्मा तव्हां कुझु हिनजो हल ॿुधायो। त अम्मा चवनि था भई हिते ही मोरी ठहियल आहे जिते कुता अची करे पाणी पी वेंदा आहिनि। हाणे सुभाणे तोखे अची करे पहिरियों हुतां पाणी खणी पीअणो अथई ऐं पोइ इहो जेको मोरी आहे इहो तोखे साफ़ करे वञणी आहे, जेको इहो टब आहे जेको ते हूंदो हो सीमेंट जो। हाणे हिन माता बराबरि ईअं कयो, पंहिंजी नुंहुं खे वठी आई, हुनखे उहो जल पियारी। भई उनजी इहा जेका भावना हुई छा चवंदासीं हिनखे कहिड़ी भावना हुई, न पई पीए बाबा जो जूठो त छा चवंदासीं हुनखे भई जूठो, भई जूठो न खाइण जी जेका तुंहिंजी ज़िद हुई, अॼु तूं जूठो खाईंदीअ त तुंहिंजो घमंड लहंदो। त उन कुतनि जे पॉट मां उहो जल पीतो, उनखे साफ़ कयो, उन खां पोइ वरी हुनजी बीमारी ठीक थी वई। इन करे चवनि था कि संतनि जे घर ते जेतिरो थी सघे झुकी करे अचिजे। हिते विसरी वञिजे कि मां कोई महाराजा आहियां या मां कोई मिनिस्टर आहियां या मां कोई राजा। बंद कर रही हूँ डंके की चोट पर, मंदिर बनेगा बाबा का हर एक मोड़ पर, आने वाले जोली पसार कर। भई हिते अमीर भी भिखारी बणजी था अचनि, फकीर बणजी था अचनि। आएंगे पैसे वाले जोली पसार कर, आएंगे महाराजा यहाँ ताज उतार कर। अगर उन्हनि खे बि हिन दरबार में अचणो आहे त पंहिंजो ताज लाहे अचणो आहे। जेके सोन थी ईंदा, भई चवंदा असां सोन आहियूं, जॾहिं ॿाहिरि निकिरंदा त उहे मिटी हूंदा, ऐं जेके मिटी बणजी करे ईंदा उहे ॿाहिरि निकिरंदा त छा हूंदा, ज़ोर सां चओ त भई छा हूंदा, सोन थी वेंदा। त कीअं अचिबो हिते, सोन बणजी अचिबो या मटी बणजी अचिबो? छा बणजी ईंदा, मटी बणजी करे। छो त पहिरीं बि मिटी पोइ बि मिटी, चवंदा आहिनि न पहिरीं बि मटी और बाद में बि मटी थियणो आहे। पोइ छो एतिरो घमंड कजे? ही जेके पोस्ट नाला मिलियल आहिनि इहे टेम्पररी आहिनि। जॾहिं प्राण निकिरी था वञनि पोइ उन शरीर खे नाले सां सॾु नथा कनि। सम्झो कहिड़ी राधा गुज़ारे वई, पोइ ईअं चवंदा आहियूं छा राधा सुम्ही पई आहे, छा चवंदा आहियूं उनखे, छा चवंदा आहियूं बॉडी खे जेका गुज़ारे वई उनखे राधा सॾु कंदा आहियूं, छा सॾु कंदा आहियूं भई बॉडी लेके जाओ। बॉडी कॾहिं खणंदा, बॉडी चवंदा आहियूं न कि चवंदा आहियूं राधा खे कॾहिं खणंदा, बॉडी चवंदा आहियूं। त जीअं प्राण निकिरनि था नालो बि पंहिंजो नथो रहे, त पोस्ट त पोइ जी शइ आहे। राधा मिनिस्टर आहे, राणी आहे, उहो पोइ, पहिरियों त उहो राधा बि कान्हे। त चए थो नाले जो घमंड बि असांखे न करणु खपे, और हिते जो घमंड बि असांखे न करणु खपे। दरबार में अचूं त बाबा त चवंदा हुआ भले कंहिंखे ख़राब लॻे, चवंदा कुतो बणजी करे अचो। भई कुतो बि पंहिंजे मालिक सां वफ़ादार हूंदो आहे, मालिक खां सवाइ ॿिए कंहिंजे बि पुठियां न भॼंदो आहे, सिर्फ़ु मालिक जी सेवा में हूंदो आहे। ऐं हुनजे मालिक खे केरु कुझु चए त उहो बराबरि सां फाइट कंदो आहे।
पर इंसान में वो वफादारी कान्हे। तो सभई मिली करे छा चवंदासीं, बाबा तुंहिंजे दर ते मां कुतन जहिड़ो न आहियां, कुतन जहिड़ो न आहियां। बाबा तुंहिंजे दर ते मां कुतन जहिड़ो न आहियां। बेहद बुराइयों में हिकिड़ो बि गुल कोन आहे, गुनहगार आहियां। बेहद बुराइयों में हिकिड़ो बि गुल कोन आहे, गुनहगार आहियां। बाबा तुंहिंजे दर ते मां कुतन जहिड़ो न आहियां, कुतन जहिड़ो न आहियां। साईं तुंहिंजे दर ते मां कुतो जानवर आ पर वफादार आहे, कुतो जानवर आ पर वफादार आहे। जंहिंजो नक खाए सहसान वारे, जंहिंजो नक खाए सहसान वारे। मरी जान ॾींदो पर डर न छॾींदो ताकी सच थी ॿुधायां। मरी जान ॾींदो पर डर न छॾींदो ताकी सच थी ॿुधायां। बाबा तुंहिंजे दर ते मां कुतन जहिड़ो न आहियां, कुतन जहिड़ो न आहियां। साईं तुंहिंजे कुतन जहिड़ो न आहियां। मालिक सां बराबरी कुतो न करे थो, मालिक सां बराबरी